नाज़रीन, मिठी मां रिपोर्टर कश्मीर चौक मिठी में शेड्यूल कास्ट बिरादरी तरफ़ां भारतीय जारियत ख़िलाफ़ एक तारीख़ी ऐं पुरअमन एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। मुज़ाहरे में थर पारकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां समें मर्दनि ऐं औरतुनि बि शिरकत कई, जन पाकिस्तानी झंडा ऐं भारतीय ज़ुल्मनि ख़िलाफ़ बैनर खणी भरपूर नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन मोदी जो पुतलो साड़े भारतीय ॾाढ जी सख़्त मज़म्मत कई। शेड्यूल कास्ट बिरादरी जे अॻवाननि चयो त पाक फ़ौज मुल्क जे सरहदनि जे मुहाफ़िज़ आहे ऐं हर पाकिस्तानी जो फ़र्ज़ु आहे त हू पंहिंजी फ़ौज सां भरपूर यकजहती जो इज़हार करे। हिननि चयो त पाक फ़ौज जो अज़म ऐं बहादुरी क़ौम लाइ फ़ख़्र जो बाइस आहे ऐं थर पारकर जा माण्हू हमेशह पंहिंजी फ़ौज जी पुठभराई लाइ तयारु आहिनि। शेड्यूल कास्ट बिरादरी पाकिस्तान जे सालमियत अमुन ऐं पाक फ़ौज जी हिमायत लाइ हर वक़्तु अॻियां रहंदी ऐं भारतीय जारियत ख़िलाफ़ कॾहिं बि ख़ामोश न वेहंदी। मुज़ाहरो कंदड़ समतरा मंजियाणी, कामरेड टेकमदास हीराणी, कलाराम हेमराणी, अशोक चौहान, तलसी बालाणी, कामरेड चीतन रतनाणी, जाझन मेघवाड़, नारायण भील ऐं ॿिया शामिल हुआ।